अस्सलाम वालेकुम। अवां मुझे यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो। मुंहिंजो नालो माशूक अली आहे। गुज़िरियल राति जमीयत उलमा इस्लाम फे जे अॻवान मौलाना फज़लुर रहमान जे बयान खां पोइ मुल्क में ॿाएताल पइजी वियो आहे। मुल्क समेत पूरी दुनिया में हिन वक़्तु जेको आहे त तमामु धुरियूं जेको आहे सोचे रहियूं आहिनि त हीउ जेको मामिलो इमरान ख़ान काफ़ी अरसे खां वठी धाईंदो पियो अचे, रड़ियूं कंदो पियो अचे, इहो बिल्कुलु सच आहे। ऐं जेको आहे गुज़िरियल राति मौलाना फज़लुर रहमान जे बयान खां पोइ उन जे मथां मोहर लॻी वई आहे त 2022 में जेका हुकूमत केराई वई हुई नो कॉन्फिडेंस ज़रिए इमरान ख़ान जी हुकूमत खे तमामु जमायतुनि गॾिजी करे उन जे पोयां जेके हथ हुया उहो अॻूणे ISI चीफ जनरल फैज़ हमीद ऐं उन खां अलावा जेको आहे अॻूणो चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमर जावेद बाजवा उन्हनि जी मर्ज़ीअ सां जेको थियो हुयो, उन्हनि जेको आहे त घुराए करे सभिनी जमायतुनि खे, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी, पाकिस्तान मुस्लिम लीग नून, जमीयत उलमा इस्लाम फे ऐं उन खां अलावा जेके बि नंढियूं वॾियूं जमायतूं हुयूं, बाप पार्टी हुई, बलूचिस्तान अवामी पार्टी हुई, MQM हुई, सभिनि खे विहारे करे जेको आहे हिकिड़े क़िस्म जो हुकुम ॾिनो वियो त तव्हां इमरान ख़ान जी हुकूमत खे ख़तमु कयो। ऐं पोइ मौलाना फज़लुर रहमान जो चवणु हुयो त उन वक़्तु असां इन अमल जे जेको आहे त इन में ख़ुशि न हुयासीं, असां इन में राज़ी कोन हुयासीं, हिमायती कोन हुयासीं, पर असांजी मजबूरी इहा हुई जे अगरि उन टाइम असां इन जो रेज़िस्टेंस कयूं हा, जवाबु ॾियूं हा, त असांजे मथां इहो जेको आहे त छाप लॻी वञे हा त असां इमरान ख़ान खे बचायोसीं ऐं इमरान ख़ान जा असां हामी आहियूं। उन जे करे मजबूरी में असांखे जेको आहे उन सां गॾु वेहणो पियो ऐं हा में हा मिलाइणी पई। तंहिंजे करे जेको हीउ सॼो थियो हुयो इन सभिनि गॾिजी सॾिजी कयो हुयो। हाणे ॻाल्हि अचे थी शुरूआती ॾींहंनि ते त जॾहिं शुरूआति में जॾहिं साइफ़र वारो मामिलो जॾहिं थियो हुयो त इमरान ख़ान पंहिंजे तक़रीर में जेको चयो त मुंहिंजे ख़िलाफ़ु आलमी साज़िश थी आहे। आलमी साज़िश में जेको आहे त अॻूणो चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमर जावेद बाजवा उनखे जेको आहे धमकी ॾिनी वई आहे त तव्हां हिन जी हुकूमत खे ख़तमु कयो, न त तव्हांखे तकलीफ़ूं ॾिनी वेंदियूं। ऐं उन खां बाद में मुंहिंजी हुकूमत खे किराइण जे लाइ जेको आहे त हिन जेको इहा राह हमवार कई, सभिनि खे जेको आलाकार करे, सभिनि खे जेको आहे त विहारे करे जेको आहे त इहो रस्तो अपनायो वियो ऐं मुंहिंजी हुकूमत ख़तमु कई वई। अॼु जेको उहा ॻाल्हि सच साबित थी वई। मौलाना फज़लुर रहमान देर आया दुरुस्त आया वांगुरु जेको अगरि इहा स्टेटमेंट काफ़ी ॾींहं अॻु में अगरि ॾियनि हा त अञा वधीक बहितर हुयो। पर हाणे हिन सिचुएशन में बि अगरि उन्हनि जेका स्टेटमेंट ॾिनी आहे त हाणे सभिनि जे लाइ जेको आहे त हिकिड़ो वॾो मसइलो पैदा थी वियो आहे त असांजे मुल्क में जेका हुकूमत, जेका हलंदड़ जेका हुकूमत हुई ऐं हिकिड़ा चूंडियल जेका हिकिड़ी हुकूमत हुई, उन जे इक़्तिदार खे सिर्फ़ु इन जे करे खसियो वियो त उन जे मुस्लिम उम्मा जी ॻाल्हि कई, उन पाकिस्तान जी भलाई तरक़ी जी ॻाल्हि कई जेका साम्राजी कुवतुनि खे कान वणी ऐं उन्हनि जेको आहे त हुन जी हुकूमत खे केराइण जे लाइ जेको आहे त तमामु जमायतुनि खे गॾु करे हिकिड़ो हुकुमनामी जारी कयो त तव्हां हिन खे नो कॉन्फिडेंस ज़रिए ख़तमु कयो ऐं हिन खे घर मोकिले छॾियो। पोइ जेको साइफ़र वारो मामिलो हुयो, उन साइफ़र मामले खे दॿाए करे हिन पंहिंजे जेके आका आहिनि, जेको हिन जो अमेरिका आहे आका आहे, हुन आका खे हुन ख़ुशि कयो, उन जे हुकुम जी तामील कई ऐं मुल्क खे हिकिड़े सानिया तरफ़ जेको धकेले छॾियो ऐं मुल्क में जेका हिन कैफ़ियत जेका बर्पा थियल आहे उन अमल जो नतीजो आहे। हाणे ॻाल्हि कजे अगरि 8 फरवरी 2024 जे इलेक्शन जी, त 2024 8 फरवरी ते जेके चूंडियूं थियूं आहिनि उन में जेको आहे त 180 सीटुनि जो क्लेम करे थी पाकिस्तान तहरीक इंसाफ़, असां क़ौमी असेंबली जी सीटूं खटियल आहियूं। फॉर्म 45 असां वटि तमामु मौजूदु आहिनि। हाणे सम्झ में ॻाल्हि नथी अचे, जेकी आरो आहिनि उन्हनि जेको फॉर्म 47 जेको रिज़ल्ट हतमी जेको कढियो आहे, उहो हतमी ही कहिड़े बुनियाद ते इन्हनि कढियो आहे, जॾहिं त फॉर्म 47 जेको हूंदो आहे बुनियादी तौर ते जेका पोलिंग थींदी आहे, जेका चूंड थींदी आहे, उहा हिकिड़े पोलिंग स्टेशन खां बुनियादु थींदो आहे। हिकिड़ो महलो आहे, हिकिड़ो पाड़ो आहे, उन में 1000 वोट आहिनि, 800 वोट आहिनि, 500 वोट आहिनि, जेतिरा बि आहिनि उन पाड़े में हिकिड़ी पोलिंग लॻंदी आहे, उनजो नंबर उनखे ॾिनो वेंदो आहे, उन में तमामु जमायतुनि जा एजेंट मौजूदु हूंदा आहिनि। पोइ जॾहिं उहो रिज़ल्ट जेको आहे निकिरंदो आहे उन पोलिंग तां, त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उहो सिर्फ़ु PTI या ॿी का बि हिकिड़ी जमायत खे उहो कोन मिलंदो आहे। उन में जेके इलेक्ट कंदियूं आहिनि, जेके उन में हिसो वठंदियूं आहिनि, जेको आहे तमामु जमायतूं, ख़्वाह उन में आज़ादु उमेदवार छो न हुजनि, सभिनी जे एजेंट्स खे जेको आहे त उहो फॉर्म 45 जी जेका कापी ॾिनी वेंदी आहे ऐं बदकिस्मती चइजे पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग नून ऐं उन्हनि धुरियुनि जी जेके पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे पोइते करण जे लाइ जेको कोशिशूं करे रहिया आहिनि, जो फॉर्म 45 सभिनी वटि हिकु जहिड़ा मौजूदु आहिनि। जॾहिं फॉर्म 45 सभिनी वटि हिकु जहिड़ा मौजूदु आहिनि, साॻियूं कापियूं सभिनी जूं मौजूदु आहिनि, उन फॉर्म 45 जी बुनियाद ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ क्लेम करे थी त मुल्क जूं 180 सीटूं असां खटे चुका आहियूं। पोइ जेको आरो जेको कढे थो, रिटर्निंग ऑफिसर जेको फॉर्म 47 जेको हतमी रिज़ल्ट कढे थो, उनजो को वजूद ई कोन थो रहे।
उन कहिड़े बुनियाद ते कढियो आहे? जॾहिं पूरे हल्के मां पूरे तक जा जेके बि पोलिंग स्टेशन हूंदा आहिनि तमामु फॉर्म 45 जॾहिं जेको आहे त जेके बि प्रिज़ाइडिंग ऑफिसर हूंदा आहिनि पंहिंजे मोहर ऐं पंहिंजी सही सां गॾु उहे जारी कंदा आहिनि। उहे जॾहिं रिटर्निंग ऑफिसर वटि पहुचंदा आहिनि पोइ मजमूई तौर ते उन तक जो उन हल्के जो जेको आहे रिज़ल्ट ठहंदो आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त जेको आहे त मुल्क में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिक खां ॿ जमायतूं जेके टे आहिनि जिन जो जेका ज़ाती मफ़ाद आहिनि उहे सिर्फ़ु हिन इलेक्शन खे उन मां मुतमिन बि आहिनि। पर मज़े जी ॻाल्हि इहा आहे त जेको आहे इलेक्शन खे जेको आहे हफ़्तो गुज़री चुको आहे, हिनमहिल ताईं पाकिस्तान में वज़ीर आज़म जेको आहे हतमी तौरु को नालो या को माण्हू थियण लाइ जेको आहे तयारु कोन्हे ऐं को बि माण्हू हिन वक़्त ताईं जेको आहे अक्सरियत सां अहल बि कोन्हे। पाकिस्तान मुस्लिम लीग नून जो जेको चेयरमैन खणी चयो मालिक चयो जेको बानी आहे मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़, उन जा जेके ख़्वाब आहिनि उन सभिनि जे मथां पाणी पइजी वियो आहे। जेको चोथों भेरो वज़ीर आज़म थिए पियो उन जा ख़्वाब सभु जेको पाणी पइजी वियो आहे। उन पंहिंजे भाउ शहबाज शरीफ़ खे हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे त मुल्क जे तबाही जे लाइ जेको अॻिते करे छॾियो आहे त तव्हांखे जेको आहे नामज़द कयूं था, तव्हां वज़ीर आज़म जे लाइ तव्हां जेको अहल आहियो। पाण छो न थियो? कहिड़ी रुकावटूं हुयूं? छाजे करे पाण न थियो? जेको आहे त हक़ीक़त इहा आहे त हिन जी सियासत फना थी चुकी आहे, ख़तमु थी चुकी आहे। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर आज़म करण जा ख़्वाहिशमंद हुया, ख़्वाब ॾिसनि पिया, उहो छो नथी सघियो? उनखे छो अॻिते न आंदो वियो? ऐं हिकु दफ़ो ॿीहर मुस्लिम लीग नून सां जेको पीपल्स पार्टी जेका रांदि खेॾे पई, जेको मलाखड़ो जेको करे पई, जेके बि आइनी उहिदा आहिनि सभिनि जी डिमांड हिननि कई आहे, जंहिंमें पाकिस्तान जो जेको आहे सदर हुजे, सदारती उहिदो बि हिनखे घुरिजे। पंजाब में जेको आहे त हिननि खे गवर्नर बि हिननि जो पंहिंजो पाकिस्तान पीपल्स पार्टी लॻायो वञे। स्पीकर बि जेको आहे त जेको क़ौमी असेंबली जो आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो लॻायो वञे। ऐं उन खां अलावा जेको चेयरमैन सेनेट आहे उहो बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो लॻायो वञे। तमामु आइनी उहिदा पाकिस्तान पीपल्स पार्टी खे घुरिजनि। बाक़ी पोइ मुस्लिम लीग नून जी झोली में छा पियो आहे सवाइ मलामत ऐं ख़्वारीअ जे? एॾी मलामत खणण जी कहिड़ी ज़रूरत हुई? गुज़िरियल राति जॾहिं मौलाना फज़ल रहमान सां जॾहिं ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि ॿुधायो त मां पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे जेको हिनमहिल जेको आहे त वज़ीर आज़म जो जेको ड्रोड़ में जेको आहे त सरे फ़हरिस्त नालो आहे मियां मोहम्मद शहबाज शरीफ़, उन खे मूं चयो त हक़ीक़त ऐं सच इहो आहे तव्हां मूंसां गॾु अपोज़िशन में वेहो। छो जो असां खटियल न आहियूं। जेके रिज़ल्ट आहिनि उहे रिज़ल्ट असांजे हक़ में न आहिनि। जंहिं पार्टी जे हक़ में आहिनि असांखे उनजे हवाले करणु घुरिजनि। सो हुनजे चवण मूजिबि त उन जेको इजलास मां ई उथी हलियो वियो। हाणे हिननि खे चोरी वारो मैंडेट घुरिजे, हिननि खे जेको आहे चोर दरवाज़े खां हिननि खे इक़्तिदार घुरिजे। हिननि खे आइन जी पासदारी नाहे करणी, हिननि खे अवाम जे वोट सां अॻिते नाहे अचिणो। अवाम त हिननि खे रिजेक्ट करे छॾियो आहे। ऐं हिन वक़्तु जेको आहे दुनियाई लेवल ते जेको आहे पाकिस्तान जी जेका मलामत थिए पई, पाकिस्तान जी जेका ज़लालत थिए पई, उहो उन जो ज़िम्मेवार बि इहे माण्हू आहिनि। पर अॼु सूबे सिंध में हैदराबाद बाईपास वटां जेको आहे त GDA जेको आहे त तमामु जमायतुनि जो गॾियल जेको आहे ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जेको आहे, जंहिंजो पीर साईं पागारो जेको आहे उहो जेको आहे अॻुवाणी करे रहियो आहे, उन पारां जेको आहे तारीख़ी धरणो ॾिनो पियो वञे। गुज़िरियल राति खां वठी हज़ारनि जी तादाद में जेको आहे त हुर जेके हुया उहे सॼी सिंध जे कुंड कुड़िछ मां पहुची चुका हुया। उन खां अलावा जेके ॿियूं जमायतूं आहिनि उन्हनि जा जेके माण्हू हुया उहे उते पहुतल आहिनि। अॼु तारीख़ी धरणो लॻल आहे हैदराबाद में ऐं उहो जेको फ़ैसिला कुन मरहले में वेंदो। ऐं उन खां बाद में जेको आहे जमीयत उलमा इस्लाम बि जेको आहे त सुभाणे ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी जेका काल सां हा में हा मिलाई आहे, सुभाणे मुल्कगीर जेको आहे त एहतजाज कयो वेंदो ऐं जेको आहे त रोडनि ते निकितो वेंदो। ऐं हाणे ॾिसणु घुरिजे त बलूचिस्तान जूं हालतूं अॻु में ख़राबु आहिनि। मुल्कगीर एहतजाज जी काल ॾींदड़ जेको मुल्क जी सभ खां वॾी जेका पार्टी आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़, उन खां बाद में जेको आहे त इहा ॻाल्हि बिल्कुलु इन खां माण्हू अखि नथो फेराए सघे त हिनमहिल जेका मज़हबी जेका जमात आहे जमीयत उलमा इस्लाम, उहा सभ खां वॾी जमात आहे, उहा हिनमहिल रोडनि ते निकितल आहे। ऐं जमायत इस्लामी जेको आहे उहा सरापा एहतजाज आहे। उन खां अलावा जेको आहे त पाकिस्तान जी वॾी ताक़तवर जेका शख़्सियत आहे पीर साईं पागारो, उन समेत जेको तमामु धुनियूं जेको आहिनि उहे सभु रोडनि ते निकितल आहिनि। हीअ मुल्क खे तव्हां कहिड़े पासे वठी था वञो? तव्हां हिकु दफ़ो ॿीहर छो था पाकिस्तान जो जेको आहे सान्यो पैदा कयो? जीअं तव्हां जेको आहे त मशरिक़ी मग़रिबी पाकिस्तान जेको आहे ॿिनि हिसनि में विरहाए छॾियो। अॼु जंहिं तव्हां टुकड़े खे जेको अलॻि करे पाण खां धार कयो हुयो, उनजे मैंडेट खे तस्लीम न कयो हुयो ऐं जेको अक्सरियत हुई उनखे तव्हां रिजेक्ट करे अक़लियत जे हवाले सां जेको उनखे हवाले मुल्क कयो हुयो। ऐं उहा जेका तव्हांजी नज़र में जेको आहे बेकार माण्हू हुया, जेके तव्हांजे मथां बार हुया, अॼु उहे दुनिया में सुरखरू आहिनि। मां ॻाल्हि कयां थो बांग्लादेश जी। बांग्लादेश मईशत पाकिस्तान खां 1000 गुना बहितर आहे। बांग्लादेश कारोबार जे हवाले सां असां खां 1000 गुना बहितर आहे। पाकिस्तान बांग्लादेश में जेका शरह आमदन आहे उहा असां खां जेको आहे तमामु घणी बहितर आहे।
ऐं हिन महिल जेको आहे त दुनिया में बांग्लादेश जो जेको इमेज आहे बनिस्बत पाकिस्तान उहो तमामु बहितर आहे। पाकिस्तान जो एतिरो बहितर इमेज कोन्हे, उनखे ख़राबु करण वारा बि तव्हां ई आहियो। दुनिया में जेको इमेज मुतासिर थियो आहे तव्हांजे करे थियो आहे। ऐं हिन वक़्तु जेका मुल्क जी सूरत हाल आहे उहा जेका बिगाड़ण वारा बि तव्हां ई आहियो। ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग नून जेको हमेशह सियासत कई आहे उहा हमेशह सिर्फ़ु मफ़ाद जी कई आहे, लालच जी कई आहे। ऐं उन खां अलावा ॾिठो वञे जेकर पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे उन बि का ख़ासि सुठी सियासत कोन कई आहे। पर हिन महिल जेके हालतूं आहिनि उहे तव्हांजे हक़ में न आहिनि, तव्हां क़बूल छो न पिया कयो। हिन महिल जेका सभ खां वॾी जेका जमात आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़, तव्हां उनखे इक़्तिदार जे हवाले छो न पिया कयो। जॾहिं मुल्क जी तमामु जेको आहे त अवाम उनखे चूंडियो आहे, अक्सरियती अवाम उनजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो आहे, तव्हां छो उनखे रुकावट जेको बणिजी करे उनखे रोके। मुल्क जी जेका तरक़ी आहे, मुल्क जी जेका मईशत आहे, मुल्क जी जेका वहिंवार आहे उनखे तव्हां जेको आहे हिकिड़े क़िस्म जो ब्लॉक कयो पिया, रोकियो पिया। छाजे करे तव्हां पंहिंजे मथां जेको आहे इहो तारीख़ी मलामत खणो पिया। हीउ जेको हाणे मरहलो शुरू थियो आहे एहतिजाजनि जो, इहो जेको आहे त नतीजा खेसि जेको आहे सूरत हाल अख़्तियार कंदो। हाणे नथो चई सघिजे त उहो घणा ॾींहं जारी रहंदो, 2 ॾींहं रहे, 5 ॾींहं रहे, महीनो रहे, या इहो अॼोके ॾींहं में ख़तमु थी वञे, उहो त ईंदड़ ॾींहंनि में ख़बर पइजी वेंदो। पर मजमूई तौर ते जेका सूरत हाल आहे हिन वक़्तु क़तई तौर पाकिस्तान इहो बर्दाश्त नथो करे सघे। ऐं ख़ासि तौर ते रातो के मौलाना फज़ल रहमान जे बयान खां बाद में हिन महिल जेका सूरत हाल आहे उहा यकसर जेको आहे त उहा मुख़्तसिर ऐं जेको आहे त ॿिए तरफ़ जेको हली वई आहे। त असांजे जेको मुल्क में ताक़तवर जेके दुनिया आहिनि उहे फ़ैसिला इन तरीक़े सां कंदा आहिनि। इन्हनि हमेशह ईअं ई जेको आहे त चूंडियल माण्हुनि खे पोइ हिते कयो आहे, चूंडियल हुकूमतूं इन्हनि हमेशह ईअं ई किरायूं आहिनि जीअं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत खे किरायो वियो। सो जीअं जीअं डेवलपमेंट थींदी, जीअं जीअं अपडेट्स थींदा, तव्हां सां शेयर कया वेंदा। ऐं मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे माशूक़ खोसो ऑफिशियल नाले सां, उनखे जेको आहे त वधि खां वधि सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, बेल आइकन जो बटन आहे उनखे दॿायो। मुंहिंजो सोशल मीडिया ते पेज आहे माशूक़ अली खोसो नाले सां, उनखे फॉलो कयो, लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो, जीअं अपडेट्स आहिनि तव्हां ताईं पहुची सघनि। वरी नए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान माशूक़ अली खोसो खे इजाज़त, वॾी महिरबानी।